मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नबी जे शइ जो तव्हांखे हुकुम करे पियो ए इंसानो उनखे मज़बूत पकड़ियो, वठो उनखे। वमा नहाकुम अनहु फंतहू, ऐं जंहिं शइ खां नबी तव्हांखे रोके पियो न, जंहिं खां रोके पियो, तव्हांजो दिमाग़ भले कमु न करे उते, भले तव्हांजो दिमाग़ छॾे वञे, तव्हांजे दिमाग़ जी खोपड़ी उते कमु ई न करे, अलाह ताला फरमानो खे छॾे ॾियो बसि। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तमामु वॾी दुनिया जे अंदरि कंहिं इंसान जो तरीक़ो बहितर न आहे, कंहिं इंसान जो तरीक़ो सुहिणो न आहे। अलाह ताला फरमायो हिन पूरी काइनात में हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो तरीक़ो मां वटि मक़बूल आहे, ऐं तहक़ीक़ उनजो तरीक़ो तमामु ज़बरदस्त तरीक़ो आहे। अलाह ताला फरमायो उहो केरु आहे? हो रसूल आहे, मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हा, इन जो तरीक़ो मां वटि राइज आहे। अगरि कोई बि दुनिया जो इंसान उनखे तमन्ना थिए, उनखे तड़प थिए, उनखे ख़्वाहिश थिए त मां वञी करे पंहिंजे अल्लाह सां मिलां, मां पंहिंजे रब सां मिलां, त अलाह ताला रस्तो जेको आहे कंहिं जहाज़ जे ज़रिए सां न ॿुधायो, हा, कंहिं मशीनरी सां न ॿुधायो, त अलाह ताला फरमायो वञी करे ख़िला में वञी करे पहुचो, पोइ अचो आसमान ते, पोइ अचो चंड ते, पोइ पहिरें आसमान ते चढ़ो, पोइ ॿिए ते। अलाह ताला फरमायो इहो रस्तो ई न आहे, मां ताईं पहुचण जो इहो रस्तो ई न आहे, तो तव्हां जहाज़ में अची करे मां ताईं पहुचो। हा, मां ताईं पहुचण जो हिकिड़ो रस्तो ज़मीन ते ई मौजूदु आहे, हा, ज़मीन ते ई मौजूदु आहे। अलाह ताला फरमायो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो, मां अल्लाह ताईं पहुची वेंदव। हा, अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह जी इताअत कयो ऐं उन सां गॾो गॾु कंहिंजी इताअत कयो? नबी जी इताअत कयो। अलाह ताला फरमायो मां ताईं पहुची वेंदव। हा, मां अगरि जेकॾहिं चवंदो आहे अल्लाह अगरि असांखां राज़ी थिए, अगरि चवंदो आहे असां पंहिंजा गुनाह जेको माफ़ु करणु चाहियूं था, ऐं असां पंहिंजे मासियत वारी ज़िंदगी खे छॾणु चाहियूं था, रुजू थियणु चाहियूं था, अलाह ताला फरमायो अचो रुजू, जेकॾहिं अगरि सुलह करणु चाहियो था न, मां सुलह जे लाइ हर टाइम तयारु आहियां। हा, कोई वक़्तु न आहे, कोई टाइम टेबल न आहे, का तारीख़ मुक़ररु न आहे। जनवरी में को अलाह ताला राज़ी थींदो आहे ऐं फेबरवरी में अलाह ताला राज़ी न थींदो आहे, जून जुलाई में अलाह ताला राज़ी न थींदो आहे। अलाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो क़ैद न आहे। जंहिं टाइम अगरि तव्हां रुजू जो इरादो कयो था न, हलिया अचो माॾे ऐं मुंहिंजी तरफ़ जेको आहे फिरी अचो ऐं चओ त या अल्लाह हाणे पहिरें जेके बि गुनाह कयमि न, या अल्लाह उन्हनि खां मुंहिंजा हथ मथे आहिनि, या अल्लाह हाणे मां सुलह थो करणु चाहियां, हाणे मां रुजू थियणु तुंहिंजी तरफ़ चाहियां थो, या अल्लाह मां माफ़ी वठणु थो चाहियां, या अल्लाह तूं माफ़ु करण वारो आहे, या अल्लाह मुंहिंजे तमामु वॾे गुनाहनि खे माफ़ु कर, या अल्लाह मुंहिंजी तमामु वॾी ख़ताउनि खे माफ़ु कर। मां पंहिंजे गुनाहनि ते शर्मसार आहियां, मां पंहिंजी जेको बुराइनि ते तमामु वॾो शर्मसार आहियां। अलाह ताला फरमायो सभु गुनाह माफ़ु थो कयां, मूंखे फ़िक्र न थींदी आहे बिल्कुलु कंहिं क़िस्म जी बि। त साईं मौत खां पहिरियां पहिरियां ॾिसो, मौत जा मंतर ॾाढा ख़तरनाक आहे। मौत खां पहिरियां पहिरियां इहा शइ जेको आहे न, इन ते असां हली बीहूं। मौत खां पहिरियां पहिरियां जेकॾहिं अगरि मौत जो झटको लॻो न, मौत जो झटको लॻो न ऐं मरण जे क़रीब थियासीं न, सकरत मथां अची वई न, पोइ हाणे साईं तव्हां लख दफ़ा वञी करे इस्तग़फ़ार कयो। हाणे 100 मरतबा जेको वञी करे इस्तग़फ़ार कयो, करोड़ों मरतबा इस्तग़फ़ार कयो, पर इस्तग़फ़ार तव्हांजी न हलंदी उन टाइम। अलाह ताला जेको मौक़ो ॾिनो आहे, असली मज़ो त तॾहिं जॾहिं तमामु वॾा टेंशन बि हुजनि, इंसानु मशगूल बि हुजे, घर जा कम बि मथे ते हुजनि, ऐं औलादी ज़िमेदारी बि हुजे, ऐं घर वारनि जो ज़िमो बि, औरतुनि जो घर वारनि जो ज़िमो बि जेको तव्हांजे मथे जे मथां हुजे, ऐं वालदेन जी ख़िदमत बि तव्हांजे मथां हुजे, ऐं माउ जी ख़िदमत बि तव्हांजे मथां हुजे, ऐं एॾा वॾा सारा कम ऐं दुनिया जूं ज़िमेदारियूं बि तव्हांजे मथां हुजनि। हा, इन टाइम तव्हां तमामु कमनि खे पोइते छॾे करे ऐं अची करे अलाह जे ॾाॾो जॾहिं झुको था, हा, पोइ अलाह ताला इन टाइम राज़ी थो थिए। हा, अलाह ताला इन टाइम राज़ी थिए थो। अलाह ताला इंसान खे फ़ोक़े छॾे खां ॾिनी आहे। अलाह ताला ईअं छॾे खां फरमायो त मां अशरफुल मख़लूक़ात इंसान खे बणायां थो। अलाह ताला छॾे खां ईअं फरमायो। अलाह ताला जो इल्मु जेको आहे उहो कामिल इल्मु आहे। अलाह जे इल्म जे बराबरि दुनिया जो कंहिं बि मख़लूक़ात जो इल्मु, अल्लाह जो इल्मु ऐं मख़लूक जो इल्मु। मां अॻे हिकिड़ो मिसाल ॾिनोमि त अल्लाह जो इल्मु समंदर आहे ऐं तमामु मख़लूक़ात जो इल्मु समंदर मां हिकिड़ो, उन में सुई विझी करे ऐं सुई खे ॿाहिरि कढो, हिकिड़ो कतिरो पाणी किरंदो आहे न, हे तमामु मख़लूक़ात जो इहो इल्मु आहे। तमामु मख़लूक़ात जो इहो इल्मु आहे। कंहिंजे बराबरि? अल्लाह जे इल्म जे बराबरि। त अल्लाह जो इल्मु एतिरो जेको वसी आहे।
ऐं अलाह ताला जंहिं शयुनि जो हुकुम कयो हिन खां बाद में असां जेकॾहिं अगरि नाफ़रमानी सरकशी कंदासीं न त नुक़सानु कंहिंखे मिलंदो? नुक़सानु कंहिंखे? नुक़सानु साईं तव्हांजे जिस्म खे पहुचंदो।